बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग द फ्रंट पेज। आऊं है लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर साफ़ी जीएम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब अठ तमाम भी फ्रेश लगो पिया बिकॉज़ ज़ाहिर आहे सुभाणे ईद आहे, पर उन खां अलावा असीं सियासी सरगर्मियूं जेके आहिनि उन्हनि ते बि गौर कंदासीं त सियासत में छा थी रहियो आहे। जीअं त असीं पंहिंजे प्रीवियस प्रोग्राम्स में इहा ॻाल्हि डिस्कस कई हुईसीं त ईद खां पोइ सियासी गहमा गहमी वधण जा इम्कान आहिनि, उहे बाक़ाइदा तौर ते असांखे नज़र बि अची रहियो आहे जेके पीटीआई ऐलान कंदी रहे थी। पर जमाली साहब उन खां अॻु में जीअं त ईद आहे सुभाणे, माशाल्लाह सां अॼु 30 रोज़ा पूरा थी चुका आहिनि। असीं ॾिठो आहे खोड़ दफ़ा इहो थियो आहे पाकिस्तान में 2 ईदूं मल्हायूं वेंदियूं आहिनि, त इन जे पोयां छा आहे? छा हिकु ईद मल्हाइण जो को रिवाज हाणे न रहियो आहे, ऐं जेकॾहिं न त उन जे पोयां आख़िर छा सबबु आहे? पहिरियों त असां केटीएन जे प्लेटफॉर्म तां न सिर्फ़ु सिंध जे बल्कि दुनिया में जिते जिते केटीएन न्यूज़ ॾिठो पियो वञे उन्हनि सभिनी पंहिंजे व्यूवर्स खे ईद मुबारक ॾींदासीं। जेको तव्हां सुवालु कयो, ॾिसो पाकिस्तान में मसइलो इहो आहे त रिट ऑफ गवर्नमेंट जेको आहे उहो काफ़ी अरसे खां न रही आहे, ऐं उन जे करे ई जेको माण्हू जेको चाहींदो आहे पंहिंजी मर्ज़ी सां उहो पंहिंजे सूबे में या पंहिंजे शहर में उहो पंहिंजी मर्ज़ी सां करे रहियो आहे। जेको आहे बदकिस्मती आहे, मां सम्झां थो त पाकिस्तानी कानून जी ऐं पाकिस्तानी मुआशरे में जेको इहो रवाजु पइजी चुको आहे त जेको वणे जंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए को उन खां एक्शन करण वारो हुकूमत आहे छा? उन्हनि खे इन हवाले सां को गौर फिकर करण जी ज़रूरत न आहे त आख़िर भला ईअं छो? जॾहिं सऊदी में थिया अमूमन ईअं ॾिठो वेंदो आहे त जेकॾहिं सऊदी में 29 थियनि था त पोइ उन हिसाब सां हिते बि जेको आहे अॻिते वधियो वेंदो आहे, त पोइ छा अहिड़े क़िस्म जो चेक एंड बैलेंस कोन आहे? अरब में त हिकिड़ो कैलेंडर सिस्टम आहे, उन ई कैलेंडर सिस्टम जे मुताबिक़ उहो हलंदा आहिनि, ऐं जेको सक्सेसफुल आहे ऐं तक़रीबन अरब कंट्रीज़ में तव्हां ॾिठो हूंदो त उहो उनखे ई फॉलो कंदा आहिनि अक्सरियत यानी के। पर बदकिस्मती सां पाकिस्तान में हर दफ़े को न को ही प्रॉब्लम क्रिएट थींदो आहे असांजे कुझु माण्हुनि जे करे। ख़ासि तौर ते जो कासिम मस्जिद वारो मौलवी साहबु आहे, इहो जेको आहे तक़रीबन हर साल हिकिड़ी ॾींहुं एडवांस ईद करे छॾंदो आहे, पर असां बहरहाल उन ते इन करे न तनक़ीद नथा कयूं त इहो एक्चुअल असांजो कमु न आहे। असांजो कमु पब्लिक खे इहो ॿुधाइणु आहे त इन 2 ईदनि सां हिकिड़े ई मुल्क में प्रॉब्लम्स आहिनि। कुझु माण्हू ज़ाहिर आहे हाणे 29 रोज़ा रखंदा ऐं कुझु ज़ाहिर आहे 30 रखंदा, त जेकॾहिं कंहिंजो हिकिड़ो रोज़े जो नुक़सानु थियो त उनजो बहरहाल जेको बि ॾोहो हूंदो उहो उन मौलवी साहब ते आहे। हाणे हुननि जो इहो चवणो हूंदो आहे त असां वटि शहादत ईंदियूं आहिनि छो जो क़बाइली इलाइक़ा परे परे आहिनि, उतां जेको आहे कंहिं जॻह तां 150 शहादत उन्हनि खे को मौसूल थियूं हुयूं, पर तव्हां नथा सम्झो त 2 ईदूं थियण सां यकसानियत ते थोरो असरु पवे थो? ॾिसो इहो हिकिड़ो शरई मसइलो आहे, इन में मां नथो चई सघां त जेकॾहिं ज़ाहिर आहे हाणे बक़ौल हुननि जे जेकॾहिं 150 शहादतूं उन्हनि खे मिलियूं आहिनि ऐं इस्लाम त चए थो त 3 शहादतूं जेके आहिनि उहे काफ़ी आहिनि उन जे लाइ, पर मां नथो चई सघां। पर इहो बदकिस्मती आहे त इहा गवर्नमेंट जो कमु आहे, त ज़ाहिर आहे उन्हनि माण्हुनि खे ॾिसो गवर्नमेंट वटि हक़ीक़त इहा बि आहे त एतिरा वसीला न हूंदा आहिनि जो हू इन्हनि जॻहियुनि ते इन्हनि मुक़ामनि ते वञी जेको आहे उहो चंड खे ॾिसी सघे। ऐं बहरहाल टेक्नोलॉजी असां वटि आहे, हाणे उहे ज़माना न आहिनि त हींअर त चंड जी जेको आहे उमिरि खां वठी ऐं उनजी पैदाइश खां वठी हर शइ जेको आहे तव्हांखे साइंस ॿुधाए थी छॾे, त एतिरी वॾी का फिलोसॉफी न आहे। त ख़िते में जॾहिं चंड जी उमिरि उन जे पैदा थियण जे बराबरि थींदी आहे त साइंस खे ख़बर पइजी वेंदी आहे त हाणे चंड जी पैदाइश जो वक़्तु थी वियो आहे। पर बदकिस्मती सां अमल दरामद न आहे असांजे मुल्क में, ऐं रेट ऑफ गवर्नमेंट कान्हे। जेकॾहिं कोऑर्डिनेशन हुजे हा चइनी सूबनि जे में पाण जो, ऐं पहिरियों तव्हां ॾिठो हूंदो त इहो कासिम मस्जिद मां पहिरियां बि ऐलान थींदा हुआ, पर कॾहिं बि सरकारी सतह ते उनखे ईद जो दर्जो कान ॾींदा हुआ। पर हिन दफ़े पीटीआई मूंखे लॻे थो त नून लीग जी दुश्मनी में या पीपल्स पार्टी सां इख़्तिलाफ़ जे करे या मौलाना फज़ल रहमान सां कावड़ जे इज़हार जे करे ऑफिशियल यानी सरकारी तौर ते उते ईद जो ऐलान करे छॾियो आहे। ऐं गवर्नर वरी जेको आहे केपी के उन वरी उन सां सहमत कान्हे, हुन मना कयो आहे त न मुंहिंजो जेको आहे हिन सां न आहे, जॾहिं त उन्हनि जे वॾे वज़ीर ऑफिशियल ऐलान कयो केपी जे। पर मुंहिंजी नज़र में इहो रिवायत सुठी कान्हे जो असां हिकु मुल्क में रही करे 2 ईदूं कयूं। ऐं कंहिं जॻह ते बि ॾिसो पूरे मुल्क में ईद थिए त पोइ ॻाल्हि सम्झ में अचे थी, कंहिं बि जॻह ते इहो कॉन्सेप्ट कान्हे। उन्हनि जी हुकूमत ई ऐलान कंदी आहे ऐं इहा ई रोयत हिलाल कमेटी
असां इहो ई वॾे अफ़सोस सां, छो जो असांखे बार बार रिपीट करणियूं पवंदियूं आहिनि शयूं, इहा ई रोहित हिलाल कमेटी, इहो ई फवाद चौधरी साहिबु, इहो ई इमरान ख़ान साहिबु खणी आया ऐं मुफ्ती मुनीर खे हुननि हटायो त पहिरियों शायदि हुननि ते एतवार कान हुयुनि। हाणे पर अव्हांखे लॻे नथो त हिन भेरे जेकी सियासी पार्टीज़ आहिनि इन्हनि में तल्ख़ कलामी हुजे या हाथापाई वारो मामिलो हुजे, तमामु घणो वधी वियो आहे, इंटेंसिटी वधी वई आहे, नफ़रत अंगेज़ी तमामु जेका आहे उहा फैलिजी वई आहे ऐं ॿिन्हिनि सियासी पार्टीज़ जे करे माण्हू पंहिंजा रिलेशन्स ख़तमु करे सघनि था। हिकिड़ो मिसाल जेको आहे गुज़िरियल हफ़्ते मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जेको वाक़ियो थियो आहे हुकूमती अॻवाननि ते, भली छा बि हुनजी परफॉर्मेंस हुजे, जंहिंजा बि फॉलोअर्स हुजनि, उन मुक़दस जॻह ते इहो करणु यकीनन हर जेको आहे माण्हू उनजी मज़म्मत कई आहे ऐं वाक़ियो बि इहो अहिड़ो हुयो त को उते वियो आहे, आहिनि त उहे बि मुस्लमान ई, पर उन्हनि जी ईअं उते जेको आहे ईअं छिकताण करणु इहो को सही त ॻाल्हि न आहे जमाली साहिबु, जंहिंजा असांखे रिपरकशन्स हाणे नज़र बि अचनि था, मुक़दमो बि दर्ज थी चुको आहे। PTI जॾहिं खां सियासत में आई आहे त असां पहिरियों बि चयोसीं त हिननि सियासत खे इंतिहाई ज़ातियात ते बदबूदार ऐं ग़लीस बणाए छॾियो आहे। तव्हां जेकॾहिं त पाकिस्तान में जेको सियासी अमल आहे उहो तक़रीबन 1971 खां पोइ यानी 72 खां पोइ प्रॉपर तरीक़े सां जंहिंखे असां सियासी निज़ाम चऊं वजूद में अची चुको हुयो। बदकिस्मती सां कहिड़ी बि ॿी जमात यानी कि जेके माज़ी में तमामु घणा तल्ख़ मामलात रहिया, चाहे पीपल्स पार्टी जा, मुस्लिम लीग जा, मुस्लिम लीग सां हुजनि, या हिकु ज़माने में नव सितारनि जी हिकिड़ी जमात ठही हुई, मुख़्तलिफ़ हुन में नव पार्टियूं शामिल हुयूं, हुन इतिहाद में नव सितारा जंहिंखे चवंदा हुआ। अहिड़े तरीक़े सां पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ मज़हबी जमातुनि जे तरफ़ां या सियासी जमातुनि जे तरफ़ां या लिसानी जमातुनि जे तरफ़ां या क़ौम परस्त जमातुनि जे तरफ़ां हिकिड़ा इख़्तिलाफ़ रहिया 1972 खां पोइ जी जेकॾहिं असां सूरत जो जाइज़ो वठूं। पर कॾहिं बि कंहिं जमात जे कंहिं लीडर ज़बानी कुझु हद ताईं को बयानु ज़रूरु ॾेई छॾियो हूंदो, पर ज़मीनी हक़ाइक़ जे मुताबिक़ ग्राउंड ते कॾहिं कंहिंसां बदतमीज़ी या मिसबिहेव जा असां वाक़िया एतिरा ॾिठासीं कान। छो जो सियासी इख़्तिलाफ़ हुजणु घुरिजे ऐं उहो तमामु ज़रूरी हूंदो आहे इख़्तिलाफ़ जमहूरियत में, त छो जो जेकॾहिं इख़्तिलाफ़ राय न हूंदो त ज़ाहिर आहे पोइ जेकी हुकूमत हूंदी उहो पंहिंजा मनमाना फ़ैसिला कंदी ऐं उन ते प्रेशर न हूंदो। त असांखे के काई बि हुकूमत हुजे उनजी अपोज़िशन ज़रूरु हुजणु घुरिजे, त जीअं उनजी जेके सुठा कम हुजनि उहे त उहे पाण वञी पंहिंजी प्रोजेक्शन कनि, पर जेके हुननि जा अहिड़ा कम हुजनि जंहिंसां आवाम खे बराह रास्त नुक़सानु पहुचे त अपोज़िशन हुन ते पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ॾिए ऐं उनखे कन्फ्रंट करे। बदकिस्मती सां PTI जा जेके वर्कर, बल्कि लीडर्स, जेके बि लीडर्स आहिनि बशमूल इमरान ख़ान ऐं ॿिया बि तव्हां सभिनी खे ॾिसी वठो जाइज़ो वठी, त इन्हनि सभिनी खे न ॻाल्हाइण जी तमीज़ रही आहे ऐं हीअ जॾहिं खां ख़ासि तौर ते हिननि जी कुर्सी वई आहे त हिननि ते वॾो साइकोलॉजिकल इफेक्ट थियो आहे मूंखे लॻे थो, ऐं हीअ ज़हनी मफ़लूजी जे तरफ़ वधी रहिया आहिनि। जेके हिननि जा क़दम आहिनि, जेके हिन जा बयान आहिनि, यानी कि मस्जिद नबवी जे ॿाहिरि असां चऊं था कंहिं बि कयो, असांजी तव्हां जनम खां बि नथा बची सघो। जेकॾहिं उनजी शफ़ात कंहिंखे नसीब न थी त ज़ाहिर आहे उहो त जेको मुस्लमान हुजण जे बावजूद बि जेकॾहिं को शफ़ात न कराए सघियो पंहिंजी, त जनम हुनजो मुक़दर बणिजी वेंदी ऐं उन जॻह ते जेको आहे उहो कंहिं बि असां त चवंदा कयो जेको प्लान, छो जो असांखे त ख़बर न आहे, पर जेको शेख रशीद साहिबु हिकु ॾींहुं अॻु में प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई ऐं वरी जहिड़े फ़ख़्री अंदाज़ में शेख रशीद जे भाइटे जेको आहे उतां वेही वीडियोज़ ठाहियूं ऐं पंहिंजियूं वीडियोज़ अपलोड कयूं उतां। ॾिसो हिकु त वाक़ियो एतिरो वॾो त हाणे ज़ाहिर आहे सऊदी अरब बि कुझु माण्हू गिरफ़्तार कया आहिनि, पर हुतां जे कानून जे मुताबिक़ उहो एॾी जल्दी डिस्क्लोज़ न कंदा, हुते केस हलंदो आहे ज़ाहिर आहे उहो बाद में ख़बर पवंदो, हिन स्टेज ते एॾी जल्दी हुनजी लीकेज कान थींदी आहे। सवाल इहो आहे त पाकिस्तान में न बल्कि मां सम्झां पियो सॼी दुनिया में जेके मुस्लमान रहनि था उन वाक़े खां पोइ ज़ाहिर आहे हर्ट थिया आहिनि, कुझु माण्हुनि वञी FIR दर्ज करायूं आहिनि। सवाल इहो ई आहे त फिक्स हुजे, रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स कजे, सज़ा अहिड़ी ॾिजे जो वरी तव्हां क़यामत के में इहा ताक़त न रहे जो मस्जिद नबवी जे सहन में त छा उनजे कंहिं रोड रस्ते ते बि
पैदा कई आहे नफ़रत पंहिंजे फॉलोअर्स अंग्रेज़ी त में। मां उहो ई अर्ज़ु पियो कयां त जॾहिं खां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो वजूद आयो आहे, इन खां अॻु में बि त सभु पार्टियूं हुयूं हिन मुल्क में, इख़्तिलाफ़ राय हूंदा हुआ, हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाईंदा, हिक ॿिए ते केस ठाहींदा हुया, इन त ताईं ठीकु हुयो त हलंदो रहंदी, सियासत हलंदी रहंदी ऐं इहो थियण बि घुरिजे। त ज़ाहिर आहे जेकॾहिं कंहिं ग़लति कमु कयो आहे त उन ते केस दाख़िल थियणु घुरिजनि। सही आहे। सवाल इहो आहे त जेको प्रैक्टिकली ज़मीनी, यानी कि कंहिं होटल में तव्हां वञो त उते चंद उबाश टाइप जा माण्हू अची कंहिं ते शूटिंग शुरू करे ॾींदा, उनजी सोशल मीडिया ते वीडियो ठाहे वायरल करणु शुरू करे छॾींदा, या कंहिं दावत में तव्हां वञो, या कंहिं रोड रस्ते ते तव्हां वञो, या एयरपोर्ट ते वञो, त इहो जेको कल्चर आहे इहो PTI जे लीडरनि ऐं उन्हनि जी शइ ते मां सम्झां थो उन्हनि जे कारकुननि जेको आहे करणु शुरू कयो आहे। ऐं थियो इन करे जो इनजी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स न थी। जेकॾहिं तव्हांखे यादि हूंदो एयरपोर्ट ते, कराची एयरपोर्ट ते मूंखे यादि आहे प्रोटोकॉल जे हवाले सां जॾहिं अञा हुकूमत में रहा हिननि वीडियो ठाही, ड्रामेबाज़ी शुरू कयूं, त जेकॾहिं उन वक़्तु ई रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करना आहे जिन इहा वीडियो ठाही, उनखे को सख़्तु सज़ा अचे हा त शायदि इहो मामिलो अञा न वधे हा। बदकिस्मती सां सियासी बुनियादनि ते ई असांजूं पार्टियूं छो जो जुर्म खे जुर्म तसवुरु करे सज़ा न ॾींदियूं आहिनि। जेकॾहिं हुकूमत जंहिंजी बि हुजे उहो जुर्म कंदड़ खे उन जुर्म जे मुताबिक़ सज़ा बर वक़्तु ॾियण में कामयाबु थी वञे त असांखे जुर्म कंट्रोल करण में काफ़ी हुकूमत खे आसानी पैदा। अच्छा, PTI जी क़यादत ख़िलाफ़ ही मुक़दमो छो दर्ज थियो आहे तौहीन मज़हब जो? ॾिसो, जेॾीं इहो वाक़ियो पेश थियो उन खां पोइ जेकॾहिं तव्हां हिननि जा मुस्तक़िल ट्वीट्स ॾिसो, या जेके हिननि जी प्रेस कॉन्फ्रेंसूं, या मीडिया टॉक, या पंहिंजे वर्कर्स खे जेके ख़िताब आहे, उन में मुस्तक़िल उनखे कंडेम कान करे रहिया, कंडेम हिननि कल्ह करणु शुरू कयो आहे जॾहिं इहे मुक़दमा दर्ज थिया आहिनि। इन खां अॻु में उहो तरवीज ॾेई रहिया हुआ त हीउ बिल्कुलु जेको माण्हुनि जो जज़्बात हुयो ऐं माण्हुनि जो, यानी अफ़सोस जी ॻाल्हि इहा हुई त उनखे जस्टिफाई करे रहिया हुआ। त असां त अहिड़े कंहिं बि कुदे कम खे जस्टिफाई करण जी ॻाल्हि आहे असांजी, छो जो असांजी न हैसियत आहे न एतिरी औकात आहे जो असां उन असां त चवंदा मस्जिद नबवी त इलाही वॾी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां मदीने पाक जी धरती ते पंहिंजो कदम बि रखो, ॾिसो इमरान ख़ान जो इहो पोर्ट्रेट हो जेको ॾिनो त जॾहिं जहाज़ खां लहे पियो त उघाड़े पेर। हाणे असां इनखे चवंदा आहियूं त इनखे चइबो आहे मुनाफ़क़त। त हिकु तरफ़ त तव्हां पंहिंजे ॾेखारियो था असांजो एतिराम एतिरो आहे जो असां जहाज़ मां जॾहिं लहूं था त उघाड़े पेर लहूं था ऐं असां हिते चपल जेको आहे न धरती ते नथा रखणु चाहियूं। ऐं ॿिए तरफ़ जेकॾहिं मस्जिद नबवी जे अहाते में एतिरनि वॾनि, मां सम्झां पियो त हिकिड़ो उन्हनि खे मां छा उन्हनि खे चवां, पर उनखे वरी मुख़्तलिफ़ अंदाज़ में जस्टिफाई पिया कनि त हीअ माण्हू उन्हनि खां नफ़रत था कनि, ऐं माण्हू त इहे ई माण्हू पहिरियों बि हुया, को नई मख़लूक त कान पैदा थी वई आहे, इहे ई माण्हू पहिरियों बि हूंदा हुया पाकिस्तान में। अच्छा, PTI अञा जेको आहे उहो 6 जलसा करण जो बि ऐलान करे छॾियो आहे त मुख़्तलिफ़ शहरनि में कंदी, ऐं ख़ासि करे इमरान ख़ान साहिबु जेको आहे सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकु पैगाम ॾिनो आहे त सिंध जा माण्हू वधि खां वधि शामिलु थियनि, छो त सिंध में हुननि खे घणी तादाद नज़र आई आहे पंहिंजे एज़ सपोर्टर्स जी शिकिल में। हाणे ज़ाहिर आहे सिंध सां हुननि जी मुराद उहा ई आहे त कराची जो हिकिड़ो तबिको आहे जेको इमरान ख़ान खे फॉलो कंदो आहे ऐं उन्हनि जे जलसे जुलूसनि में वेंदो आहे। जेके कराची में रहंदड़ अक्सरियत जेकी मां सम्झां थो उन में पश्तून ई आहिनि जेके हिन जे जलसनि में घणा ईंदा वेंदा आहिनि, छो जो पश्तूननि खे जेको आहे न असल में हिकिड़ी का पार्टी अहिड़ी मुनज़िम पार्टी कान मिली सघी। पश्तूननि जी जेकॾहिं तव्हां हिस्ट्री ॾिसो त उहे हमेशह कंहिं न कंहिं जे पुठियां लॻंदा आहिनि, पर हिकिड़ी हद ताईं जेको आहे उहो हाणे हू इमरान ख़ान खां, छो जो हा हिननि काफ़ी जेके हिननि जा पश्तून लीडर आहे उन्हनि वॾा वॾा ऐलान कया न त असां चर्स ऐं गांजे जूं फैक्ट्रियूं जेको आहे खोले छॾींदासीं, ऐं वॾी उन्हनि खे पश्तूननि खे उते KP में जेको आहे उन्हनि सहूलियतूं ॾेई छॾियूं स्मगलिंग जे हवाले सां। ऐं वरी त ज़ाहिर आहे हर माण्हू जो हिकिड़ो बेनिफिट उन सां जुड़िजी वञे थो ऐं हिकिड़ो तबिको हूंदो आहे जंहिंखे इन शयुनि में इंट्रस्ट हूंदो आहे। छो मां चयो न हिननि जा जेके बयान आहिनि न उहे एंटरटेनमेंट वारा हूंदा आहिनि, त माण्हू अक्सर माण्हू हिननि जे जलसनि में एंटरटेनमेंट जे पॉइंट ऑफ व्यू सां ईंदा आहिनि। इहे ज़रूरी न हूंदो आहे त जेको जलसे में अचे थो उहो तव्हांखे वोट बि ॾिए, उहो तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू ॿुधणु ईंदो आहे, तव्हांजे डिसिप्लिन खे ॾिसण बि ईंदो आहे, तव्हांजे तरीक़ेकार खे बि ॾिसणु ईंदो आहे, तव्हांजे वर्कर्स खे जाचणु ईंदो आहे। लॉन्ग मार्च जी बि हिननि भरपूर कॉल ॾेई छॾी आहे, इनफैक्ट अॼु राति खां ई कारकुन हिननि जा जेके आहिनि उहे रोडनि ते निकिरणु शुरू थींदा। ॾिसो केॾी बदतहज़ीबी ऐं बदतमीज़ी जी ॻाल्हि आहे जो चवनि था त जेको आहे चंड राति ते तव्हां हिक ॿिए जे कन में या ईद जी नमाज़ पढ़ी जेको आहे उहो चओ त असांखे आज़ादी खपे। हाणे ॾिसो इन करे हिननि खे जेको आहे न उहो हिननि जो कंहिं सुठे डॉक्टर खां इलाजु कराइणु घुरिजे त हीअ ईद जेको आहे उहो असां जॾहिं मुस्लमान पंहिंजा 3 रोज़ा रखंदा आहिनि त उहो अलाह जॾहिं तमामु घणो ख़ुशि थींदो आहे त उहो हिकिड़ो उन ॾींहुं रखियो आहे त हीअ 3 रोज़ा तव्हां पंहिंजी मुकमल इबादत कई, रोज़ा रखिया, तरावी पढ़ियूं, क़ुर शरीफ़ पढ़ियो या जेकी ॿी इबादत कई।
हाणे हुनजी ख़ुशी जो हिकिड़ो ॾींहुं आहे। हाणे उन ख़ुशी जे ॾींहं खे हे चवंदा त तव्हां हिन मक़सद लाइ ठीकु आहे, इलेक्शन वारी ॻाल्हि ते बि इहो अञा इहो ताईं आहे बीठल आहिनि। साइकोलॉजिकल। मां चवां पियो न त पाकिस्तान में 1972 खां वठी मुख़्तलिफ़ जमातूं आहिनि, पर एतिरी चिपनेस ऐं एतिरी घटिया ज़बान, एतिरो ग़लीज़ सियासत खे बदबूदार करणु, उहो जॾहिं खां PTI जो वजूदु आयो आहे। मां हीअं नथो चवां त हीअ हुकूमत में चीननि इहा हरकत कई आहे। तव्हां जॾहिं खां ॾिसो त PTI वजूद में आई आहे तॾहिं खां इहो सिलसिलो शुरू थी चुको हो, जंहिंमें हाणे तेज़ी बतदरीज अची रही आहे। ऐं कुर्सी वञण खां पोइ हिन खे इहो सम्झ में नथो अचे त आख़िर करे छा, त हीअ हर क़िस्म जो हथकंडो इस्तेमालु थो करे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त हिन कंटेनर ते बि पाकिस्तान में अनारकी जो बुनियादु उन वक़्तु ई विझी छॾियो हो त मां जेको आहे हाणे नथो मञा रियासत खे। ऐं बिजली जा बिल जेको आहे घणी देरि लाइ बिजली जा बिल साड़े, हुनखां पोइ वरी पाण ई बिजली जो बिल भरे जेको आहे पंहिंजे घर जी लाइट ऑन कराई। त हाणे हिनखे इहो सम्झ में नथो अचे छा थो करे। हीउ 10 दफ़ा त कालू ॾेई चुको आहे न। जॾहिं वज़ीर आज़म हो हिन चयो 20 लख माण्हू अचनि, 10 लख माण्हू अचनि, ॼण कोई माण्हू हिन जा मुलाज़िम आहिनि। हाणे बि चयो त मां सॼे पाकिस्तान खे चवंदो त अचो भई, पाकिस्तानी छो अचनि तो जहिड़े 3rd क्लास माण्हू जे पुठियां। पाकिस्तानियुनि जो मर्ज़ी आहे उहो जहिड़ी सियासत पार्टी खे फॉलो कनि ऐं न कनि। मां रोज़ जो हिनजो इहो ई आहे, अचानक 10 लख माण्हू, 20 लख माण्हू, 3 लख माण्हू, इहो ई असां चवंदा त ॾिसो ही केतिरो बि ज़ोर लॻाए छॾे। पर हू चवंदा त मई जो महीनो हुननि जे लाइ ॾाढो इंपॉर्टेंट आहे। हू चवनि था त मई में शेख रशीद साहब कुझु ॾींहं अॻु में हिकिड़े प्रोग्राम में चवनि पिया त कुझु न कुझु थियणो आहे। ऐं थियण मां मुराद इहा आहे त इलेक्शन जेको आहे उहो 3 मई ताईं चवनि था त कराए रहंदा का। हाणे हिकिड़ी शइ जेकी नामुमकिन आहे उहो शेख रशीद साहब, हाणे ज़ाहिर आहे ॾिसो न, हू बि वज़ीर दाख़िला हो। हाणे जॾहिं इन क़िस्म जूं कुर्सियूं हली वेंदियूं आहिनि न त पोइ माण्हू फ्रस्ट्रेशन जो शिकार थी वेंदा आहिनि। इहो कोई नेचुरल अमल बि आहे। अच्छा, त वाकई में जेकॾहिं कंहिंखां कुर्सीअ जी नंढो ॻाल्हि आहे हिकिड़ो उहिदो ई फुरियो त उहो यकीनन उहो केतिरो फ्रस्ट्रेशन जो शिकार थी वेंदो। अच्छा, सो अहिड़े इलेक्शन तरीक़े सां हिननि जे हथ कंहिं में बि हवाले सां हुकूमत चांस वई कोन्हे आहे का। जेको सोचे बि न पिया सघनि। ऐं एतिरा बदनसीब आहिनि जो पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों वज़ीर आज़म आहे जंहिंजे ख़िलाफ़ु वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जी सक्सेसफुल थियो आहे। हाणे इन खां अॻु में त हमेशह नाकाम रहिया, पर छा आहे इहो ई आहे त हाणे इहा जेकी फ्रस्ट्रेशन आहे इहा इन हद ताईं वधी चुकी आहे जो हिननि खे इहो सम्झ में नथो अचे। ऐं रोज़ जेकॾहिं तव्हां हिननि जे ॻाल्हियूं ॿुधो, मैसेज ॿुधो, हा मां इहो सम्झी सघां थो त सोशल मीडिया जो हिकिड़ो तबिको जंहिंखे न इख़्लाक़ियात जी ख़बर आहे, न जंहिंखे सियासत जी ख़बर आहे, न जंहिंखे मज़हब जे बारे में ख़बर आहे, न जंहिंखे कंहिंजे अदब जी ख़बर आहे, न जंहिंखे इस्लाम जे बारे में ख़बर आहे, उहो हिकिड़ो मख़सूस तबिको जेको आहे अंधा बणिजी करे उहो इमरान ख़ान खे ज़रूरु सपोर्ट करे रहियो आहे। पर हू उन ई मोबाइल जेकॾहिं हू उन्हनि खे पंहिंजी तरफ़ उन्हनि जी अटेंशन ग्रैब करण में इमरान ख़ान सक्सेसफुल रहे थो त छा ॿियूं सियासी पार्टीज़ अखियूं बूटे करे इहो सभु ॾिसंदियूं रहंदियूं? अच्छा ॾिसो, इन तबिके में बि वरी जेकी अक्सरियत आहे उहा आहे ओवरसीज़ पाकिस्तानी ऐं उनजी वरी जेके हिते फैमिलीज़ ऐं अहले खाना जा ॿिया फ़र्द आहिनि उन में वरी अक्सरियत उन्हनि जी आहे। हाणे इहो हिकिड़ो मल्टीपल इशू आहे त जेके 25 साल 30 साल 40 साल अॻु में पाकिस्तान खे सोशल मीडिया छॾे हलिया विया आहिनि, हथियार यूज़ करे रहिया आहिनि पंहिंजे लाइ, काफ़ी सपोर्ट हासिल करे रहिया आहिनि। त आसान तरीक़ो आहे हुकूमत खे पाण खे साइबर क्राइम खे करे जेको घटि में घटि बदतेज़ीबी ऐं बदतमीज़ी ते ॿुधल अकाउंट्स आहिनि। ॾिसो सियासत कनि, सियासत खां कंहिंखे गार गंद करणु, इन जो कंहिंखे बि इख़्तियार हासिल न आहे। जेको आहे उहो जेकॾहिं हीअ सिर्फ़ु इन लैंग्वेज, छो जो हुननि वटि आहिनि ई ओबाश टाइप जा माण्हू, छो जो हुननि जी लीडरशिप उन्हनि खे अञा वधाए थी त इहो तव्हां कयो। त जीअं पाकिस्तान में हिकिड़ी अहिड़ी सूरत पैदा थी वञे का ख़ुदा न ख़ास्ता खाना जंगी जी सूरत पैदा थी वञे, पाकिस्तान जा माण्हू इन तरीक़े सां जज़्बाती पाण में थी वञनि जो घरनि में झड़ो थी वञे। ऐं अॼुकल्ह तव्हां ॾिसो त इन बदनसीबी असांजी इहा थी वई आहे जो हाणे तव्हांखे वाक़ई महसूसु थींदो त घर में जेको आहे हिकिड़ी डिवीजन हूंदी त को जेको आहे चवंदो त इमरान जो जेको हीउ पॉइंट ऑफ व्यू आहे उहो सही आहे ऐं हू फलाणो ग़लति आहे। त हे इहो चाहिनि था एतिरी अफ़रा तफ़री फैलाए छॾिजे जो भाउ जो न रहे, मक़सदु घरनि में, ख़ानदाननि में ऐं आस पास में, पड़ोसियुनि में, सभिनी में झेड़ा पैदा थियनि। त हीअ हिननि जी ख़्वाहिश आहे। पर मां सम्झां थो त इहा ख़्वाहिश हिननि जी ख़्वाहिश रहिजी वेंदी। ऐं कई अहिड़ा अॻु में बि सुरमा थियण जी जिन कोशिशि कई ऐं पोइ वरी उन्हनि जो नालो निशान न रहियो। ऐं तव्हां जेकॾहिं हीअ इबरत नथा सिखनि त पाकिस्तान खे जंहिं रस्ते ते ई वठी वञणु चाहिनि था उन सां मां सम्झां थो त पाकिस्तान जी जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता पाकिस्तान खे को नुक़सानु पहुतो त तारीख़ हिननि खे कहिड़नि लफ़्ज़नि में यादि रखंदी, इहो उन्हनि खे पाण खे सोचणु घुरिजे। अच्छा जमाली साहब, ट्वीट बाइंडर जी ॻाल्हि करे रही हुअसि, जीअं सोशल मीडिया जे हवाले सां मां चयो त हिकु तबिको आहे मख़सूस जेको इमरान ख़ान साहब खे फॉलो करे रहियो आहे। त ट्वीट बाइंडर जेको हैशटैग एनालाइज़र आहे, हैशटैग्स खे एनालाइज़ कंदो आहे, उन बि गुज़िरियल हफ़्ते जेको आहे कयो त 10 करोड़ खां वधीक ट्वीट्स जेके आहिनि उहे इम्पोर्टेड हुकूमत ख़िलाफ़ु कया विया। हिननि ते PTI बि जेको आहे काफ़ी उन्हनि जी
इस्तेमालु कयो वियो त हीउ ॾिसो हीउ सबूत जीअं पेश थी आहे ॻाल्हि, तव्हां हिन शइ खे कीअं पिया ॾिसो त छा इहे सियासी कैंपेन्स आहिनि, छो त ट्विटर बि हुन ट्रेंड खे ॾिसो करे हाणे छॾियो, तव्हांखे आउं सम्झाए FIA छॾियां जी त बि ही बेसिकली जेकॾहिं तव्हां ॾिसो त ही ट्विटर हुजे, फेसबुक हुजे, यूट्यूब हुजे या सोशल मीडिया जो कहिड़ो बि फोरम हुजे, हुननि में सॼो पेड सिस्टम हूंदो आहे। तव्हांखे अच्छा जेकॾहिं पंहिंजो हिकिड़ो ट्विटर खे पोइ PTI पे कयो? जी बिल्कुलु, ही ऑफिशियल अनऑफिशियल हर तरह सां पे कंदा आहिनि। अच्छा हिननि खे इहा ख़बर आहे त मीडिया हिकु हद ताईं हिननि जी शयूं ॾेखारे सघे थो ऐं जेके इज़त जे दायरे में रहंदड़ शयूं हूंदियूं या जेके हिननि जा नॉर्मल जलसा जुलूस या प्रेस कॉन्फ्रेंस हूंदियूं उनजी कवरेज त मीडिया करे सघे थो, पर जेके हिन जा वाहियातपन आहिनि शायदि उनजी मीडिया कवरेज न थिए, त उनजे अल्टरनेट जे तौर ते हिननि सोशल मीडिया खे इस्तेमालु करणु शुरू कयो आहे। छो ॾिसो जेकॾहिं मस्जिद नबी में उहो वाक़ियो थियो ऐं जेकॾहिं हुनजी एतिरी पब्लिसिटी PTI वारा न कनि हा त शायदि चवंदा आहिनि त जेकॾहिं को ग़लति कमु थियो आहे त जेतिरो उनखे ढके सघिजे उहो बहितरु हूंदो आहे, त एॾी सॼी दुनिया जे मुस्लमाननि खे शायदि ख़बर न पइजी सघे आहे जेतिरी हिननि वरी उनखे वायरल करायो। त हाणे इहो जेको बि हूअं बि सोशल मीडिया जो जेको टूल आहे उहो फॉर सेल आहे, यानी जंहिं कंपनी जो ठाहियो आहे उन विकिणण जे लाइ ठाहियो आहे, उन पैसा कमाइण जे लाइ ठाहियो आहे, उन तव्हांखे को फ़ाइदो ॾियण जे लाइ न ठाहियो आहे, तव्हांजी फैसिलिटेशन जे लाइ न ठाहियो आहे, हू पंहिंजो बिज़नेस लाइ उन ठाहियो आहे। त हाणे उन बिज़नेस जे तहत जेको आहे तव्हां सोशल मीडिया ते जे कहिड़े फोरम ते, चाहे उहो इंस्टाग्राम हुजे, ट्विटर हुजे, फेसबुक हुजे, यूट्यूब हुजे, तव्हां उन्हनि जी कंपनियुनि खे पैसा ॾियो ऐं जेतिरी तव्हांखे वायरल करणी आहे शइ तव्हांजी वायरल थी वेंदी। हिन में हिकिड़ो ईज़ी उहो आहे। ठीकु आहे। अच्छा जमानी साहब, असां पाकिस्ताननि जूं ख़ुशियूं रिलीफ पैकेजिस, लोन्स, कर्ज़नि ताईं महदूद छो हूंदियूं आहिनि? जीअं असीं रिसेंटली ॾिठोसीं त PM शहबाज़ शरीफ़ साहिबु जॾहिं सऊदीया विया त उन्हनि खे $8 बिलियन जो जेको आहे रिलीफ पैकेज मिलियो आहे, त एसि ताईं असां छो महदूद आहियूं? रिलीफ पैकेजिस मिलण ते ख़ुशि पिया थी वञूं, त छा इहा सुठी हिकु पॉज़िटिव जेस्चर आहे सऊदीया जे पारां ऐं असांजी ख़ुशी बि जेको आहे हिन में शामिलु हुजणु खपे या अफ़सोस करणु खपे त असां पंहिंजे रिसोर्सिस खे छॾे पंहिंजे तरफ़ खां कुझु प्रोड्यूस करण जे बजाए लोन्स रिलीफ पैकेजिस ते जेको आहे असीं रिलाए कयूं पिया? ॾिसो इहा ई त असांजी बदकिस्मती आहे जिते असां बार बार इहो चवंदा आहियूं। जेकॾहिं तव्हां पाकिस्तान जी तारीख़ ॾिसो त पाकिस्तान इकोनॉमी तौर ते तमामु घणनि मुल्कनि खां हिकु मज़बूत मुल्क हुयो। पाकिस्तान जी डिग्निटी वक़ार दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि खां वधीक हुई। चाइना जी मईशत पाकिस्तान जे मुक़ाबले में बि कुझु कान हुई। पाकिस्तानी बैंकनि जेको आहे चाइना खे सपोर्ट कयो। अहिड़े तरीक़े सां टर्की जी जेको आहे सभ खां वॾी मदद जेको आहे पाकिस्तान कई आहे। हाणे टर्की जेको आहे किथे आहे? अहिड़े तरीक़े सां UAE खे त ख़बर बि कान्हे त जहाज़ हलंदा कीअं आहिनि ऐं जहाज़ हूंदा छा आहिनि, पर पाकिस्तान उनखे PI जे थ्रू ॿुधायो त हीउ जहाज़ कीअं जेको आहे थींदो। अहिड़े तरीक़े सां बांग्लादेश जी त ख़ैर उहो त हुयो ई असां वटि, त इन करे उहो त बाद जी ॻाल्हि आहे। पर मां चवां थो त इहा असांजी बदकिस्मती आहे जो हेतिरा साल ऐं उन में सभ खां वॾो मां सम्झां थो त इन ई डिक्टेटरशिप जो हूंदो आहे जेको हर 8-10 सालनि खां पोइ अची ताक़त जे ज़ोर ते, बंदूक जे ज़ोर ते अची कब्ज़ो करे छॾींदो आहे। पॉलिटिशियन जेके बि हूंदा आहिनि मुल्क जा, उन्हनि जे करेक्टर खे एतिरो हू ग़लीज़ करे छॾींदा आहिनि जो जेकी आम माण्हू हूंदा आहिनि उनजो हिकिड़ो तबिको ऐं हे एतिरो डिवाइड करे छॾींदा आहिनि उन सिस्टम खे जो हिक ॿिए जे ख़िलाफ़ हू हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा आहिनि। पोइ कॾहिं कहिड़े ग्रुप ते हथु रखी उनखे खणी ईंदा आहिनि, कॾहिं कहिड़े ग्रुप ते हथु रखी उनखे हुकूमत में खणी ईंदा आहिनि। ऐं इहे उहे बुनियादी वजूहात आहिनि जंहिंसां ख़राबी जो आगाज़ थींदो आहे ऐं इहे ख़राबियूं पैदा थींदियूं आहिनि। ॿियो असांजे हुकुमराननि जी बदनसीबी आहे त हर 10-20 सालनि खां पोइ का न का जंग जेको आहे हिन कंट्री में एशिया में छिड़ी वेंदी आहे, जंहिंमें बदकिस्मती सां हमेशह फ्रंट लाइन ते पाकिस्तान खे रखियो वेंदो आहे। त पाकिस्तान जेको आहे उहो असांजो फ्रंट लाइन इत्तादी आहे। इन इत्तादी जे नाले ते उहे असांखे डॉलर्स प्रोवाइड कंदा आहिनि ऐं उन डॉलर जे बदिले में जेको आहे असां पंहिंजा जानियूं बि ॾींदा आहियूं, असां जेको आहे पंहिंजूं सरहदूं बि उन्हनि जे हवाले कंदा आहियूं, असां पंहिंजा एयरपोर्ट्स बि उन्हनि जे हवाले कंदा आहियूं, असां पंहिंजा माण्हू बि तयारु कंदा आहियूं त जेके ॿियनि जॻहियुनि ते वञी जेको आहे जंगूं विढ़नि ऐं उन्हनि खे वरी ट्रेनिंग ॾींदा आहियूं त हाणे इहो शहादत जो तव्हांखे रुतबो मिलंदो। ऐं ज़ाहिर आहे शहादत जो लफ़्ज़ हिकिड़ो अहिड़ो आहे जेको हर मुस्लमान जे ईमान जो हिसो हूंदो आहे ऐं हू उहो ई सोचींदो आहे त मां हाणे वञा थो छो जो मूंखे स्टेट जा कुझु
एक्टर जेके आहिनि उहे इन मामले लाइ तयारु करे रहिया आहिनि, उन्हनि सां गॾु कुझु मौलवी साहिबान बि ज़ाहिर आहे शामिलु हूंदा आहिनि, त उहो हिकिड़ो ज़हन माण्हू जो डाइवर्ट कंदा आहिनि उन्हनि कमनि जे लाइ, त हू अल्टीमेटली किथे वञी ख़ुदकुशी धमाका कंदा आहिनि, किथे वञी जंग विढ़ंदा आहिनि, छो जो हू पंहिंजो कॉन्सेप्ट असीं हिकु खणी अहिड़े वेंदा वक़्त जो आहिनि। इंतज़ारु करे रहिया आहियूं त छा कॾहिं हाणे पाकिस्तान बि बि असां ॿियनि मुल्कनि खे कर्ज़नि ॾियण जे लाइ लाइक़ थींदो? शायदि क़ुर इहो ई चाहींदा हूंदा त कंहिं न कंहिं वरी मुल्क जी का अहिड़ी जंग छिड़ी वञे जो असांखे किथां न किथां को रिलीफ मिली वञे, छो जो असांखे हाणे घुरण जी आदत थी वई आहे। हा बिल्कुलु, असांखे पंहिंजे पेरनि ते बीह करे मुक़ाबिलो करण जी सकत जेको आहे असां मां ख़तमु थी वई आहे। असांखे पंहिंजे वसीलनि ते एतमाद करण जी जेको असां में सकत आहे उहा ख़तमु थी वई आहे। कॉन्फिडेंस जेको हूंदो आहे त असांजे पंहिंजे मुल्क में एॾा वसीला आहिनि, असां उन्हनि खे जेको आहे कंदा हुया जमाली साहब, जेकी मौजूदा हुकूमत आहे ऐं पाण बि हू ऑलमोस्ट उहे ई कम करे रहिया आहिनि, त छा को डिफरेंस जे लाइ अञा असांखे वेट करणु खपे त का अहिड़ी परफॉर्मेंस नज़र ईंदी या ही बि साॻियूं ॻाल्हियूं थींदियूं? ॾिसो असां बिजली जे हवाले सां माण्हू ॾाढो हुकूमत जी परेशान ॻाल्हि आहिनि। पंहिंजी जाइ ते मजबूरी तौर ते असां मजबूरी तौर ते जेके असांजे मुल्क में बिज़नेसमैन तबिको आहे या छो जो असां ज़ाहिर मीडिया वारा बि किथे कॾहिं कॾहिं जाती करे वेंदा आहियूं, वन साइड थी वेंदा आहियूं ऐं पंहिंजा ओपिनियन, छो जो ज़ाहिर उहो असांखे बि कंहिं इशू ते कावड़ ईंदी आहे, इंसान आहियूं असां बि, त पोइ उहो असांखे मजबूरी हूंदी आहे जो कंहिं न कंहिं ते करिणो पवंदो आहे। पर हुकूमत कहिड़ी बि हुजे, हुकूमत कॾहिं बि तमामु फैसिलिटी प्रोवाइड नथी करे सघे, चाहे कंहिंजी बि हुकूमत हुजे। महांगाई ते कंट्रोल करण लाइ महांगाई ते सख़्ती करे सघे थी। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी नंढी मिसाल ॾियां त हींअर कुझु ॾींहं अॻु में मां पंहिंजी मिसाल थो ॾियां, को एसी जेको आहे परचेस करिणो हुयो, मार्केट वियासीं ऐं हिकिड़ो एसी परचेस कयोसीं, त हुनजी हिकिड़ी मख़सूस क़ीमत हुई। इतफ़ाक़नि 4-5 ॾींहंनि खां पोइ वरी ॿियो एसी परचेस करिणो हुयो, त अचानक जेको आहे हुन में 8,000 खां 10,000 जो इज़ाफ़ो थी चुको आहे। बिल्कुलु, दैट्स वेरी कॉमन है। त हाणे ॻाल्हि इहा सम्झ में न आई त हिन 5 ॾींहंनि में न त को डॉलर वधियो हुयो, न जेको आहे कहिड़ा टैक्सेस लॻी चुका आहिनि मुल्क में, न का अहिड़ी इम्पोर्ट एक्सपोर्ट जो को इशू हुयो, छो जो लोकल एसी हुयो। त हिते असां बहैसियत मूं चयो त मुसलमान ख़ासि तौर ते जेको आहे न उहो हिकिड़ो ज़हन ठाहे वेठा आहियूं त वधि खां वधि जेको आहे उहो महांगाई करे ऐं प्रॉफिट कीअं हासिलु करिजे, जॾहिं त हीअ नथा सोचनि त इन लाइ बि हदीसूं मौजूदु आहिनि। मुनाफ़ो जेको आहे उहो हिकिड़ो लिमिट में ई वठिणो आहे। बदकिस्मती सां असां जेको आहे ज़हनी तौर ते मूं चयो न त एतिरा आख़िरत जे ख़ौफ़ खे भुलाए वेठा आहियूं। असां ज़हनी तौर ते जेको आहे उहो सम्झी वेठा आहियूं त हीअ जेकी ज़िंदगी आहे बसि इन में ई जेको असांखे करिणो आहे, ऐं इन ज़िंदगी में बि वरी जेको हींअर असांखे करिणो आहे उहो असां करे वठूं। त हाणे असांजो कॉन्सेप्ट जेको आहे, छो जो असां में जेके इल्मी सलाहियत हूंदी, यानी की असांजो मुल्क में ॿाहिरीं दुनिया खां हक़ीक़तनि में तालिब इल्म ईंदा जेके हिते पढ़ंदा हुया, हाणे हितां जो उल्टो सिस्टम थी चुको आहे, त हाणे हितां वञी रहिया हुआ। त असां पंहिंजी मईशत जो बि ईअं ई बेड़ो गर्क करे छॾियो आहे, असां पंहिंजे अख़लाक़ियात जो बि ईअं ई करे छॾियो आहे, असां पंहिंजी ज़बान जो बि ईअं ई करे छॾियो आहे, असां पंहिंजे कल्चर जो बि ईअं करे छॾियो आहे। इहा ई बदनसीबी आहे जो असांजा जेके माण्हू आहिनि, असांजा वर्कर्स जेके मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जा हूंदा आहिनि, पहिरियों इन्हनि में बाक़ाइदा ट्रेनिंग्स हूंदियूं हुयूं, उन्हनि खे ॿुधायो वेंदो हुयो, उन्हनि जा जेके लीडर जूं क़यादतूं हूंदियूं उन्हनि जा सेशन्स कंदा हुआ बाक़ाइदा उन्हनि खे ट्रेंड करण लाइ। पर हाणे ऐं सभ खां वधीक मां सम्झां थो जेको इनजो बेड़ो गर्क सॼी दुनिया में हिन वक़्तु थी रहियो आहे, उहो ई मोबाइल कल्चर आहे। हिन मोबाइल कल्चर जे करे जिते फैसिलिटी राब्ते जे फुक़दान जी त फैसिलिटी आहे असां वटि, त इमीडिएट कंहिं बि जॻह ते तव्हांखे राब्तो थी सघे थो, पर इन खां अलावा मां सम्झां थो त इन में जेके बाक़ी फीचर्स आहिनि ऐं बाक़ी जेके इन में अची रहियूं आहिनि, उन में 70% असांजी जेकी यंग जनरेशन आहे उनजी ख़राबी जो सबबु पियो बणिजनि। इनखे मोबाइल फ़ोन ऐं जेके सोशल मीडिया जा जेके मुख़्तलिफ़ हींअर असां पोर्टल्स आयल आहिनि, उन्हनि सां तरबियत बहितरी जी तरफ़ तवजह न पई ॾेई वञे, छो जो बेसिकली ही जेके यहूदी या नॉन मुस्लिम जेकॾहिं इहे फंक्शन्स खणी आया आहिनि, त उहे त तव्हांखे नथा चवनि त तव्हां हिन मां ग़लति तरवीज कयो या ग़लति तरीक़े सां हिनखे फैलायो। इहा बदकिस्मती त असांजी पंहिंजी आहे। त असांजा माण्हू जेके आहिनि उहे जेकॾहिं को टूल हिकिड़ी सहूलियत हिकिड़ी तव्हांखे मिली वई आहे, त उनखे सुठे इस्तेमाल जे बजाए उनजो असां इस्तेमालु ग़लति करे रहिया आहियूं। त हाणे इहो पर सेखारणु, इहो सम्झाइणु, छो जो पाकिस्तानी मुआशरे में यकीनन तालीम जो फुक़दान आहे, पर हाणे हिते बदकिस्मती सां तालीम जी ॻाल्हि कयां पियो, पर जेके तालीम याफ़्ता तबिको आहे हाणे
उहो इन घटिया मुहिम जो हिसो थो बणिजे। यानी कि पहिरियों त असां चवंदासीं बाबा हीउ ॼट आहे त चलो हीउ करे थो त भला हिनखे माफ़ करेंसि, जेको हिकिड़ो ठीकु आहे। कॉन्सेप्ट हूंदो हुयो। यकीनन पर सियासी बदकिस्मती सां हाणे कैंपेन्स जेकॾहिं में पढ़ियल फॉलोअर्स लिखियल त हूंदा ई। माण्हू ऐं जेकॾहिं पढ़ियल लिखियल माण्हू कंहिं ग़लति कम खे, जीअं तव्हां ॾिठो हूंदो त इहो मस्जिद नबी जो वाक़ियो आयो, असां बहरहाल अलाह साईं सभिनी खे माफ़ु करे, पर इन में काफ़ी पढ़ियल लिखियल माण्हू उन जी जस्टिफिकेशन ॾियण जी कोशिशि करे रहिया हुआ। यानी कोई ॼट मां चओ त जीअं पहिरियों ज़माने में तालीम जी नावक़फ़ी जे करे, इस्लाम जी नावक़फ़ी जे करे जेकॾहिं इहा ॻाल्हि करे, पर उहे बि शायदि एहतियात कंदा आहिनि इन मज़हबी मामले में ख़ासि तौर ते। ठीक पर जमाली हिते साहब, इन हवाले काफ़ी सां बि अञा अनसर्टनिटी आहे। ऐं ॿी हिकु आख़िरी ख़बर शामिल कंदासीं त आख़िरकार फाइनली हमज़ा शहबाज़ शरीफ़ जेको आहे वॾो वज़ीर जेको आहे उन्हनि हल्फ़ खणी छॾियो। ऐं उन खां अलावा असीं इहो बि ॾिठोसीं त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु एज़ फॉरेन मिनिस्टर हल्फ़ खणी छॾियो। अच्छा, जेकॾहिं असीं हमज़ा शरीफ़ साहिब जी ॻाल्हि कयूं त उन्हनि खे चौधरी परवेज़ साहिब जो चवणु आहे त उहे अञा उन्हनि खे वॾो वज़ीर जेको आहे एक्सेप्ट नथा कनि। चवनि था त इलेक्शन थी न आहे त असां हमज़ा शहबाज़ शरीफ़ खे वॾो वज़ीर कीअं क़बूलियूं। इन ते आख़िरी हाणे कॉमेंट चौधरी करियो। परवेज़ इलाही खां कोई इहो पुछे त जेकॾहिं इलेक्शन न थी त पोइ हिन वॾे वज़ारत जे नॉमिनेशन जा कागज़ छा जा भरिया हुआ ऐं हुनजे इस्तीफ़ा जी ख़बर जेको आहे प्रोसीजर पाण त छा सिर्फ़ु लाइ सभिनी जे ॿुधाई साम्हूं हुई, हुयो। पाण जेको आहे वॾे वज़ीर जो कैंडिडेट कीअं थी वियो हुयो। मसलो यार मुंहिंजो न हीअ एतिरा फ्रस्ट्रेशन जा शिकार आहिनि जो ग्राउंड रियलिटी तब्दील थी चुकी आहे, पर हिननि खे या इहो यकीन कान थो अचे या इहो सम्झ में नथो अचे त हीअ असां सां थियो छा आहे। छो जो ॾिसो हाणे हिकु तरफ़ काफ लीग में ॾिसो न सिधी सिधी डिवीजन तव्हां ॾिसो त चौधरी शुजात जो पुटु पिणु वफ़ाक़ी वज़ीर बणिजी वियो ऐं हिननि जो हिकिड़ो ॿियो लीडर जेको आहे तारिक चीमा जेको जनरल सेक्रेटरी काफ लीग आहे, उहो पिणु जेको आहे वफ़ाक़ी वज़ीर बणिजी वियो। हाणे हिकिड़ो इहो चौधरी परवेज़ इलाही पंहिंजे पुटु मोहन इलाही सां अकेलो रहिजी वियो आहे। मसइलो मूं चयो न इहा जेकी फ्रस्ट्रेशन आहे, छो जो हिन चौधरी ॿाहिरनि में फस्ट टाइम इहे इख़्तिलाफ़ असांखे नज़र आया आहिनि, यानी कि उन्हनि जी पार्टियूं ई अलॻि थी वियूं आहिनि। ॾिसो बाक़ी हिकिड़ो पर एक्चुअली शुक्र आहे एतिरी अनसर्टेनिटी रही पंजाब में ऐं आख़िरकार उन्हनि हल्फ़ खणी उन छॾियो। में हिकिड़ी अनसर्टेनिटी पैदा करे उतां जे माण्हुनि जे लाइ बि मसइला क्रिएट कयल आहिनि। काफ़ी। भई हाणे तव्हांजी हुकूमत हली वई, पीटीआई वारा तव्हांखे असां ॿुधायूं तव्हांजी हुकूमत हली वई, तव्हां इहो यकीन रखो त हाणे जॾहिं तव्हां इलेक्शन ईंदी, जेकॾहिं आवाम तव्हांखे चाहींदो त तव्हां अची सघो था। इहो हिकिड़ो ई वाहिद रस्तो आहे तव्हां वटि, वोट ऑफ नो कॉन्फिडेंस सां विया आहियो त हाणे महिरबानी करे पंहिंजी कोशिशि जारी रखो। सियासी पार्टियुनि जो कमु इहो ई हूंदो आहे त पंहिंजी कोशिशि पंहिंजी जदोजहद जारी रखंदा आहिनि। छो जो हर हिन में ॾिसो न हिन में ही ॻाल्हियूं त हिननि इस्लाम जूं प्रोग्राम जो टाइम जेको आहे ख़तमु थी वियो आहे, मूंखे तव्हांखे रोकणो पवंदो। सो नाज़रीन, आख़िर में असीं वेंदे वेंदे जमाली साहिब जे तरफ़ां बि यकीन मुंहिंजे तरफ़ां बि सभिनी खे ईद मुबारक हुजे। छो त थोरी देरि में मुंहिंजे ख़्याल में ऐलान थियण वारो हूंदो त चंड बि बाक़ाइदा तौर ते नज़र अची वियो आहे। जी बिल्कुलु, ज़ाहिर आहे सुभाणे ईद आहे। सो बहरहाल सुठे नमूने ईद पंहिंजी गुज़ारिजो ऐं रोज़नि जी बि अवां सभिनी खे खोड़ सारियूं मुबारक हुजनि। बहरहाल सियासी गहमा गहमी जेकी आहे उहा ईंदड़ ॾींहंनि में ॾिसंदासीं त छा थिए पियो। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो, फीडबैक आगाह कजो। अल्लाह हाफ़िज़।